बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेके एहराम में मना कयल शयूं आहिनि उन्हनि जो उनवान, उन्हनि जो बयान। उहे अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खां एहराम ॿधण बैदि बचणु वाजिबु आहे ऐं करण सबबु गुनाहगार थींदो, जिन मां बैदनि मां कुफारो ॾींदो। नंबर पहिरीं, गार गंद करणु, जेड़ो करणु ऐं जमा सां लाॻो ॻाल्हियूं करणु। इहे शयूं जेके मना कयल एहराम में, गार गंद ऐं जेड़ो करण सबबु गुनाह थींदो, मगर जज़ा लाज़िम न थींदी। मथे, मुछिन, ज़ेर नाफ़ ऐं बगलनि जा वार कूड़णु या कटणु ऐं नोह कपणु। ऐं नंबर टे, सुबियल कपिड़ा ऐं जुराब ऐं अहिड़ी जूती पाइणु जंहिंसां पेर जो विचूं मथियूं हॾो ढकिजी वञे। मर्द लाइ मथो ढकणु, औरत ऐं मर्द लाइ मुंहुं बंदि करणु। इहे आहिनि जेके एहराम में मना कयल शयूं आहिनि। एहराम में औरत बुरको या चादर वेड़े सघे थी। बुरको या चादर पंहिंजे मुंहं जे मथां निकाब पाए सघे थी, वेड़े सघे थी, मगर अॻियां अहिड़ी शइ ॾे जंहिंसां बुरको या चादर मुंहं खां जुदा बीहे। एहराम बैदि तेल लॻाइणु ऐं अतर लॻाइणु ऐं लौंग, इलायची, दारचीनी खाइणु, इहे बि शयूं मना आहिनि। जेकॾहिं उहे शयूं ॿोड़ में विधियल आहिनि त उहो ॿोड़ खाई सघिजे थो, पर अलॻि तरह सां न। इहो हिकिड़ो शरी हुकम आहे। नंबर 6, जवन मारणु, जीवन जेको थींदो आहे, जीत या कहिड़ी हूंदी आहे जेकी साह वारी शइ, उनखे मारणु। जीवन वारा कपिड़ो उस में विझणु, जीअं अहिड़ा कपिड़ा हूंदा आहिनि जेके माण्हू पंहिंजो जिस्म ते पाईंदा आहिनि त उन्हनि ते अहिड़ियूं तस्वीरूं लॻल हूंदियूं आहिनि या अहिड़ा तस्वीर लॻल हूंदा आहिनि त उहे बि शयूं मना आहिनि। एहराम खे जेके शयूं भञनि थियूं उन्हनि जो उनवान।